सऊदी अरब की राजधानी रियाद में इंडस कल्चरल सोशल फोरम तरफा सिंधी सकाफ़त के हवाले से पाकिस्तानी सफारत खाने में सकाफ़ती तकरीब कोठाई वही जिते सिंधी गीतन ते रक़्स किया वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था जावेद राहू जी हीअ रिपोर्ट। सऊदी अरब की राजधानी रियाद में इंडस कल्चरल सोशल फोरम तरफा सिंधी सकाफ़त के हवाले से पाकिस्तानी सफारतखाने में तकरीब कोठाई वही। तकरीब में पाकिस्तान के सफ़ीर लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड बिलाल अकबर ऐं सिंधी कम्युनिटी के मर्द तोड़े औरतन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में लगायल सकाफ़त स्टाल माण्हुनि जे तवज्जो जो मरकज़ रहा, जॾहिं त फनकार नईम सिंधी गीत गाए वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौके ते पाकिस्तानी सफ़ीर बिलाल अकबर चयो त सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मुल्क समेत सॼी दुनिया में वॾे जोश सां मल्हाए पियो वञे। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हुन चयो त सिंध धरती बाबुल इस्लाम जी हैसियत रखे थी। पाकिस्तान ठहण में भी सिंध जो वॾो किरदारु आहे। अहिड़ी तरह जा प्रोग्राम करण सां सकाफ़त खे उजागर करण में हथी मिले थी। वो सुबह सिंध से के जरिए हम तक पहुंचा। इंडस कल्चरल सोशल फोरम के सदर डॉक्टर मुस्तफा मेमण, ज़ीशान काज़ी ऐं गुलाम कादिर मला चयो त मुंहं जे दड़े मां मिलियल आसारनि मां ज़ाहिर आहे त सिंधी हिकु अमन पसंद शाहूकार सकाफ़त जा वारिस आहिनि। सबसे बड़ी काविश तो ये कि आज सुबह सिंध में हम जो अमन और सिक्योर फिजा में सांस ले रहे हैं। उन्हनि चयो त अहिड़ो प्रोग्राम कराइण जो मक़सदु पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण ऐं दुनिया जी ॿियनि क़ौमुनि खे आगाही ॾियणु आहे। जावेद राहू, सिंध टीवी न्यूज़।